अस्सलाम वालेकुम नाज़रीन, DH न्यूज़ में तव्हां सभिनी खे भली कार। क़ंधकोट मां सैयद रशीद अहमद शाह जी रिपोर्ट मूजिब क़ंधकोट म्यूनसपल इंतज़ामिया जी नााहली हाई स्कूल भरसान गटरन जो पाणी रोड ते वहण लॻो। शहरين खे सख़्त तकलीफ़ूं। क़ंधकोट में म्यूनसपल इंतज़ामिया जी मुबैना नााहली सबबि हाई स्कूल भरसान नालियुनि जो गंदगी भरियो पाणी रोड ऐं रस्तनि ते पखिड़िजी वियो, जंहिं करे इलाइक़े में बदबू पखिड़िजी वई ऐं शहरनि ऐं शागिर्दनि समेत उस्तादनि खे सख़्त परेशानी खे मुंहुं ॾियणो पियो आहे। शहरियुनि जो चवणु आहे त केतिरा ई ॾींहंनि खां गुज़रण बावजूदु म्यूनसिपल अमलो पाणी निकाले लाइ को बि क़दम न खंयो आहे, जंहिं सबबि स्कूल ईंदड़ शागिर्द ऐं रहवासियुनि खे हलण में मुश्किल थी रही आहे। इलाइक़े वासी ज़िले इंतज़ामिया ऐं म्यूनसिपल इंतज़ामिया खां मुतालबो कयो आहे त फौरी तौर ते नोटिस वठी नालियुनि जो पाणी निकाल करायो वञे ऐं शहर में सफ़ाई सुथराई जो निज़ाम बहितर बणायो वञे त जीअं बीमारियुनि ऐं तकलीफ़ुनि खां बची सघिजे।